जे सज जे सामो हीरा वया ककर मथा छांजे गई पाण में यार वडी गाला ककर अची वयो हिकड़े चयो यार मां तो बांधो कया वाकई सच्चा वारा किन किन चयो त इत्तेफाकी वाक्यो होंदो असान के वरी शाम खां उस देखणी विलासो शाम देखणी आया हिकड़ो तोबा करे वयो बाकी पवनी रजा उहे बार वार मुबारक खणी वया वरी बि ककर मुबारक मथा अची वयो ॿियो बि तोबा करे वयो टे चयो अञा बि इत्तेफाकी वाक्यो थी सघे थो जॾहिं वो टियों बि ॿार खणी आयो त वरी टियों भेरो मुस्तफा जे वारनि मुबारकनि जे मथां ककर छांव अचे गई टई ॼणा ताइब थी विया तिन्हनि हिन ॻाल्हि खे तस्लीम कयो मञियो त वाकई मुस्तफा जा सच्चा वार मुबारक तुंहिंजे शान मथां तो आदम खां भी आई अवल रब तोखे कयो आहे ख़तम रसूल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल सारे आलम में इंसानो नबी तुंहिंजे शान मथां खुदान नबी घुरिया ॿार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां बिना पाछे तुंहिंजो पाक जिस्म खे न हणा जो तो ते हुकुम वधे यूसुफ खां जो यार हुस्न ॾिसी उर्थियूं हैरान नबी तुंहिंजे शान मथां त्या कुर्बान नबी घुरिया ॿार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां निस्बत कंहिंखे न घुरिजे या निस्बत भलारिया हुजूर जी निस्बत हर एक खे घुरिजे या निस्बत मज़बूत करण जी ज़रूरत आहे निस्बत रसूल कॉन्फ्रेंस में अचण वारो बस आख़िरी ॻाल्हि ॿुधो हेॾे तवजो कयो वरी आवाज़ सां सुभाणे दरगाह शरीफ जा खतीब जामिया राशिदिया जा मोहतमिम हजरत अल्लामा मुफ्ती दोस्त अली सिकंदरी दामत लालिया तशरीफ वठी आया ज़ाहिरा दुआया कलमा उन्हनि जा बि थींदा ऐं वक़्त में बि गुंजाइश कोन्हे मथां फेब्रुअरी जो वक़्तु शुरू थियण वारो आहे मां अर्ज़ु कयो त मां अॻु में ख़तमु कंदुसि उन खां बि अॻु में ख़तमु कंदुसि पर निस्बत जे हवाले सां हिकिड़ी मोहबत जी ॻाल्हि आहे बिल्कुलु मुख़्तसिर वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह महबूब जो विसाल थियो तदफीन हले पई तदफीन हुजूर जो को सहाबिया 8 हिजरी में मुसलमान उर्वा बिन मसऊद सक़फी वो भी बीठो दिल में इरादो थे सब मज़ार मुबारक बाहर निकली आया नखे इरादो थियो त मुंहिंजी दिलि चवे थी त सभिनी खां आख़िर में ज़ाहिर हाणे अलाए कॾहिं क़यामत अलाए कॾहिं थींदी हुजूर खे जी तदफीन थी रही आहे अॼु हुजूर हिजाब में पिया वञनि पर्दे में पिया वञनि वरी हिन अखियुनि सां त ज़ियारत कान थी सघंदी दिलि सट खाधी त जेकर आख़िर में सभिनी खां आख़िर में हुजूर जो दीदार मां कयां पर कया ज़ाहिरा मज़ार मुबारक में वेझा जेके हज़रत अली साईं हज़रत अब्बास जा फर्ज़ंद उहे वेठी ठहन सब बाहर निकरी आया हुजूर जी तदफीन जे मरहला हलन पिया हाणे आखिर में मां लहा
जेका इश्क आहे न मोहब्बत उहा मोहब्बत रस्तो वरी पाण ठाहे ॾींदी आहे इश्क जेकॾहिं सचो आहे मोहब्बत सची आहे निस्बत सची आहे त रस्तो बि ख़ुदि ब ख़ुदि ठहंदो हज़रत उर्वा बिन मसूद सऊदी इरादो कयो आख़िर में लहां पर कीअं लहां को न को वजह घुर्जे सबब घुर्जे मुंडी पाती पई उनखे आहिस्ता आहिस्ता करे लाहे करे अंदर मज़ार में उछलाइण खां पोइ दां कई ख़ातमी 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 मुंहिंजी मुंडी मुंहिंजे हेठि गिरी पई आहे हज़रत अली साईं बि ॾिठो बराबरि हिन जी मुंडी हेठि गिरी आहे हज़रत अली साईं फरमाए जल्दी कर मस मरहला तदफीन जा पिया हलनि जल्दी लाओ मुंहिंजी मुंडी खण उर्वा बिन मसूद सफ़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो मक़सूद अर्ज़ कयो त हुज़ूर जे जिस्म सां हथ बि लॻायो रसूलुल्लाह जी बरकत बि वरती हुई जिथे मोहब्बत हूंदी आहे उते निस्बत हूंदी आहे जिथे निस्बत हूंदी आहे रस्ता ईअं ठहंदा आहिनि अल्लाह ताला जे ज़ात खां दुआ है अल्लाह ताला मुझो चवण अमा जो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला दोस्तन जन हिन मेहनत कई आहे खुदा ताला उन्हनि जे मेहनत खे कोशिश के कबूल फरमाए दारैन में अल्लाह ताला उन्हनि खे सआदत नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।